अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आमीन। हामीम वल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन वक़ाल अल्लाहु तआला फी मक़ामिन आख़र इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सलात अब कान दिए थे हथों तक शुरू हुआ बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ अदा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मोहतरम सामीन हज़रात, दिया गया अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु जे कलाम मुक़द्दस क़ुरआन मजीद क़ुरआन हमीद जे 25 सिपारे सूरत दुखान इब्तिदाई तिलावत फ़कीर की आदत क़ुरआन ना क़ुरआन मुख्तसर टाइम के अंदर दुआ इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु मुखे सही समझ तौफीक अता फरमाए ऐं अवां प्यारी ऐं नेक जमात खे सल सही सम्झण जी तौफीक अता फरमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां पोइ इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु मूंखे अवां खे मदनी मुस्लमाननि खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हीउ शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे ऐं अॼु ग़ालिबन शाबान जी 12 तारीख़ आहे। उन निस्बत सां मां आयत तिलावत कई। साईं हाणे वेहो कचहरी मूंसां जे भला कयो तव्हां पर एमकेएम खे मारे वियो ॿधीअ में फ़क़ीर सैयद सां कचहरी कोन था कयो वरी बि पाण में
उस्ताद बाबू गुलाम अब्बास साहब ख़ुदा हिनखे दावत ते पहिरियों दफ़ो तव्हांजे ॻोठ में अलाह ताला अचण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाई। साईं ॿुधायो त मस्जिद शरीफ़ बि ॻोठ में ठहिराई अथऊं, ताज़ो उमिरो बि करे आया आहियूं। अॼु ख़ैरात जो प्रोग्राम आहे। अलाह ताला साईं जी सभिनी कोशिशुनि ऐं काविशुनि खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए ऐं उख़ुरवी नजात जो सबबु ऐं ज़रियो बनाए। फ़क़ीर हुकुम कयो आहे त क़ुर शरीफ़ न आहे पढ़णो, हाणे ढूंढ त कंदुसि, शुरूआत त क़ुर सां कंदुसि, पोइ हाणे जेको तव्हां चवरायो। मस्जिदूं कंहिंजा घर आहिनि सुहिणा, असां ॾे त चवंदा बाबे जी मस्जिद आहे, तव्हां साईं न अचो, तव्हां त ईअं कोन कंदव न। वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। मस्जिदूं आहिनि त पुनल रब जो घर आहिनि। हिकिड़ी आयत पढ़ा हो त पूरो मुकर होॾे दुनिया ॿिया हाणे मां सुवाल पुछंदो फरमाईंदा इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। सोना ईअं न तव्हांजो शरू पियो वाइज़ करे त लाउड तव्हांजा सही आहे। फ़क़ीर सैयद आयो आहे त लाउड बि कोन्हनि सही। इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन। अलाह तो चए त मस्जिदूं ठहिराइनी उहे जिन जो पहिरियां अलाह ते ईमान हुजे न चवां अॻिते बाहे ऐं इतबार न थिएव त बसि खोले पान वञी ॾहों सीपारो सूरत तौबह जे 3 रुको जी ॿी आयत। अल्लाह तो फरमाए इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि। इन्नमा हसर जो उसलूबा माना फ़क़त मस्जिद उहो ठहिराए जेको जो अलाह ते ईमान हुजे न। अलाह खे त वहदहु ला शरीक मञे न। जेको अलाह खे वहदहु ला शरीक नथो मञे इहो मस्जिद न ठहिराए। क़ुर थो चए इहो ग़ैरुल्लाह जा वञी मथां न ठहिराए, ॿियूं शयूं वञी ठहिराए। रब तो फरमाए मस्जिद ठहिराए उहो जंहिंजो अलाह ते ईमान वबिल यौमिल आखिर क़यामत जे ॾींहं ते ईमान। अॻिते तो फरमाए त मस्जिद उहो ठहिराए जंहिंजो पुनल रब जी ज़ात ते ईमान, क़यामत ते ईमान ऐं निमाज़ बि क़ाइमु करे। मस्जिद केरु ठहिराए साईं? इहो साईं रुगो ठहिराइण ते पढ़ण जे ॿिया साईं ईअं पहिरियां तव्हां पढ़ो साईं जज़ाकल्लाह। मस्जिद रब तो चए मस्जिद ठहिराए उहो जंहिंजो पुनल रब जी ज़ात ते ईमान हुजे, क़यामत जे ॾींहं ते ईमान हुजे, वअक़ाम सलात ऐं निमाज़ बि क़ाइमु करे। ईअं न त हे रुगो ठहिराइण ते पढ़ंदा मुला पढ़ी अचे। वअक़ाम सलात व आत ज़कात नमाज़ बि क़ाइमु करे, ज़कात बि ॾिए। मूंखे 6 बजे अचिजो पाण किथे आहिनि ॾाढी कूड़ाइण वियो असांजो दोस्त हुते हिकिड़ो बुज़ुर्ग अचे जुमो पढ़ाईंदो हो। साईं तव्हां जुमे में देरि करे आयो जी मां जुमे जी तयारी पियो कयां। अलाह पाण जो जुमे जी तयारी कयो। या अय्युहल्लज़ीन आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमुअति फसअू इला ज़िक्रिल्लाहि वज़रुल बैअ ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। जो अलाह जे घर ॾे निमाज़ जी तयारी कयोसीं। कहिड़ी पिया तव्हां तयारी कयो? चइसि ॾाढी पियो कूड़िया। निमाज़ जी तयारी पियो करे ॾाढी पियो कूड़े। हुजे हा वकील साहिब वारो पुटु तोखे ॿुधायां मां फ़क़ीर सैयद छा चए। सोना निमाज़ उहो पढ़े, मस्जिद उहो ठहिराए जेको रब खे वहदहु ला शरीक न मञे न। सॾे ऐं पुकारे त अकेले पुनल रब खे न।
गैरुल्लाह के सदीनो वदे कुरान तो जे के मस्जिद ठहराने जो मस्जिद जे मुतवल्ली थियण जो मस्जिद आबाद करण जो हक ही ना है मस्जिद ठहराए वो ता जे हाफिज पान पढ़ियो मन आमन बिल्लाह जे जो कुल रब जी ज़ात ते ईमान अथव कि न अल्लाह आहे पर ची बिया छुटा अल्लाह केडन मुलन जाता वाय तो बुधान मा त पहिरो दफो आयो हां ते थाने जे परसा है मस्जिद असा के सही त सही दी खल न को थारो नजर जे लाउड सी है सामने सी आयो सही मस्जिद सोना के ठहराए चौथ जो अल्लाह के वहदहु ला शरीक मने जो अल्लाह के वहदहु ला शरीक न मने इनके मस्जिद ठहराने जो मस्जिद जे मुतवल्ली थियण जो मदरसे जे मुहतरम थियण जो हक ही ना है ई साहब बसा जो अची सही अल्लाह जी मेहरबानी अची वरी मां पाटी सगत के पान फोन कयो सही मेहरबानी के मां अची हां हिन फोन कई त 11 बजे अचो हिन वरी जो त 9 बजे हिन जो 6 का तहां जो इंतजार मत 6 बजे हिकु दफ़ो आयो होसि टे पहिरीं वारो जो वरी मानी बि कोन पिया खाराइनि त साईं जी महिरबानी मानी सलाह त की मां मानी खाई आयो हां तूं बि खाई आयो हां मेहमान नवाज़ी को से तहां का सिखे एतरी ॻाल्हि सम्झी मां अॻिते हलंदुसि इंशाअल्लाह वॾे वॾा बुज़ुर्ग ईंदा वाइस्ता खे करे ॿुधाईंदा मस्जिद केरु ठहराए जेको अल्लाह खे अकेलो मञे वहदहु ला शरीक मञे अल्लाह सां ज़ात ऐं सिफ़ात में कंहिंखे शरीक न करे मस्जिद ठहराइण हक़ ई उन जो आहे भला भिटाई साईं भिटाई चए पियो क़ुर न पढ़े तूं अची वञ मूंखे आसानी थी वई वहदहु ला शरीक लहू इहो बिहा इजुवी अरे वहदहु ला शरीक लहू समझंदो वलाए कोन वरी ॿिए दफ़े वहदहु ला शरीक लहू इहो बिहा इजुवी खटी या हाराई हंध तुंहिंजो हीउ आशिक़ अब्दुल लतीफ़ चए पाण ई चवंदई पीउ भरे जाम जन्नत जो वहदहु ला शरीक लहू चओ चवंदो आओ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्हा तरक मपाए तोब हसंदी तस्बीह पढ़ी सा पुॼाए पिरी हसंदी हीअ काढड़ी सा हीअं सां हंडाए नांगा पंहिंजे नफ़्स खे का सईं वाट समाए आशिक़ अब्दुल लतीफ़ चए त संदी दोज़ख बाहि तो आॾो ई न अचे तस्बीह पढ़ंदा आहियो न असांखे कॾहिं कॾहिं हाणे महिरबानी करे रोज़ पढ़ो असांजा मुर्शिद हिकिड़ी इस्तिग़फ़ार तस्बीह हिकिड़ी दुरूद शरीफ़ जी हिकिड़ी कलमे तमजीद जी सुबुह शाम असां ॾेढ मुला चवंदा आहियूं साईं वारा सलात कोन पढ़ंदा आहिनि तव्हां त पढ़ंदा आहियो न भला जेके पढ़ंदा आहियो हथ मथे खणी ॾेखारियो जज़ाक पोइ माना कूड़ थो हणे न إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما पढ़ियल शर सब मुंहिंजा शागिर्द अथव या मुंहिंजे शागिर्दनि जा शागिर्द साईं तकीर ख़तमु कया छा तव्हां जेकर वाइस थो कयो तव्हां ई उथिया था वञो चओ त बसि सैयद आहे डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि आयो हाॾे पुटनि जे शहर में डॉक्टर साहिबु ॻाल्हाईंदो हो जज़्बात सां तकीर कंदो हो छोकिरो हाणंदो हो मौलवी आहे मस्जिद में वियो डॉक्टर पियो ॻाल्हाए वॾे आवाज़ सां डुकंदो वियो घर अमा मुला आयो आहे मस्जिद में पर छितो थी पियो तव्हां बि चखड़ी मूं ते हणो या सॾु कयोसि क़ुरान में सुहिणा ईअं किथे बि लिखियलु न आहे रब चए त मां निमाज़ थो पढ़ां पाना तव्हां बि निमाज़ पढ़ो मां रोज़ो थो रखां तव्हां बि रोज़ो रखो मां हज थो कयां तव्हां बि हज कयो मां ख़ैर ख़ैरात थो कयां तव्हां बि ख़ैर ख़ैरात कयो पर सुहिणा सलात अहिड़ो अमल आहे जो पुनहलो रब थो चए मां बि पंहिंजे महबूब ते दुरूद थो मोकिलियां मोमिनो तव्हां बि मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद मोकिलींदा कयो हाणे तव्हां वारे ते ॻाल्हाइजो भला रब खे बि चाहे भाई प्यारो मां बि साईं ॿ टे मिंट जेके वठो साईं ईंदो त पोइ इंशाअल्लाह अलाह साईं हुनखे फसाहत ॾिनी आहे बलागत ॾिनी आहे हुनखे सम्झाइण जो तरीक़ो मां वरी फ़क़ीर सैयद संगत जो मारे हे चवंदो आहे साईं मां वॾनि बुज़ुर्ग जो आहियां मुरीद मां वरी खणी ॿाहूं ॿधंदो आहियां मूंखे वरी सबक़ सेखारियो त फ़क़ीर राज़ी त अलाह राज़ी मां वरी खणी ॿाहूं
बाहूं ॿधासीं वॾनि बुज़ुर्गनि जो आहिनि असांजो साईं आहिनि ओॾां उथी और जेॾां हुरायो रब जो हुकुम थियो आहे ओॾां उथी और जेॾां हुरायो रब जो अठई पहर उन्हीअ तां पाण पंहिंजो घोर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी मंझ तराज़ू तोर आशिक़ अब्दुल लतीफ़ चए वेठो सॻो सोर सचे नबीअ ते सलवात जो आज जेको ॿुधो सलात जी इबादत सही पहिरियां त मस्जिद उहो ठहराए जेको मुवहिद हुजे मुशरिक खे मस्जिद ठहराइण जो हक़ ई नाहे ऐं ॿियो बि अक़ाम सलात निमाज़ बि क़ाइम करे ईअं न त मां ठहरायां त पढ़ंदा भला अचे दुआ कर त अलाह ताला मस्जिद ठहराइण वारनि खे असांखे बि निमाज़ क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन चऊं अलाह वारे अजीब लफ़्ज़ चया सही कि यही मस्जिद यही काबा यही गुलजार जन्नत है यही मस्जिद यही काबा यही गुलजार जन्नत है चले आओ मुसलमानों यही तख्ते मोहम्मद है देता है फरिश्ता ये दरवाजे पे मुनादी दरवाजे ते फरिश्ता बीठा है असा नथा ॾिसूं हो त ॾिसे थो न देता है फरिश्ता ये दरवाजे पे मुनादी हट जाओ कि जन्नत में जाता है नमाजी الصلاة وآت الزكاة ولم يخشى निमाज़ उहो पढ़े पहिरियां जेको अलाह खे मञे क़यामत खे मञे मस्जिद उहो ठहराए निमाज़ बि पढ़े ज़कात बि अदा ॾिए वलम यख्श इल्लल्लाह दुनिया त फ़क़त अलाह खां दुनिया त कंहिंखां कंडे खां किरड़ खां झंडे खां डंडे खां भला भोतार खां ॾिजे न कंहिंखां ॾिजे सही अल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह वअला अल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून मोमिन जो भरवसो हुजे त कंहिंजी ज़ात जे मथां साईं अल्लाह बेटा ये माना कई सही ये सभई सुबहान जे कर हवाले कम थियो तहकीक तस्लीम बे लाहे गम व हम कादिर साण करम सभई हासिल कंदे हाजतूं अल्लाह ताला तहां असांखे बि 5 वक्त बा जमात नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए अचे थो मथां रमज़ान रोज़न रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए या गर्मी ॾाढी आहे इंशाअल्लाह भाउ ॿुधायो त मां उम्रो बि करे आयुसि अलाह साईं जो उम्रो क़बूल फरमाए तव्हां असांखे हरम बैतुल्लाह रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत साईं वॾा दुआ फरमाईंदा कुटुंब आकहे समेत नसीब फरमाए तव्हां खणी आमीन चओ पैसे ते कोन अथव हो जंहिंखे घुराए चओ न मता यार मां पंहिंजे ॿारनि खे चयो बाबा जेको क़ुर यादि कंदो मां हुनखे उम्रो करण सफ़ा करी पायां मूंखे पंहिंजे हाल जी पाण खे ख़बर आहे जेको क़ुर हिफ़्ज़ कंदो उनखे मां उम्रो कराईंदुसि 5 बार पढ़ी आहे नंढड़ी बेबी अञा हिफ़्ज़ कोन थियो हुजे मां चयोमांसि तूं भला तलबिया यादि कर त तोखे बि उम्रो थो करायां सही तलबिया भाई साहब भला पढ़ी आहे हेॾो हुते भला भेरो ॾियारिया तव्हां बि ॾियो मन उन सदके अलाह असां ते रहम करे खणी घुराए लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक पंजन सां पूरो रहो आया टीह मटार आशिक़ अब्दुल लतीफ़ चए से ई सजण सार त मन सुञाण ॾिसु परी चथो ॿिया दर ॾेई ॿियनि खे आयुसि तुंहिंजे दर दुआ कर अलाह अहिड़ी इस्तिक़ामत अता फरमाए 70 साल अरे मुआकर ख़बर का बूई बरास अथई जी न ये होॾे भेण राज पे था धरनि बुलंद आवाज़ ॿुधी ॿुधी तव्हां भेण केॾे वञो ई कोन था माइनि खे कढो ई कोन था चथो ॿिया दर ॾेई ॿियनि खे आयुसि तुंहिंजे दर सबा जा 16 वर का मुंहिंजी कर आशिक़ अब्दुल लतीफ़ चए भला भेरे भर पोलो पान पे नार जो चथो उते ई आहिनि जिते अव्हां छॾियूं कुर्बान वञा भेटाई तुंहिंजे सम्झाइण तां पर हिन फ़क़ीर जे न सम्झण तां कुर्बान वञा चथो उते
आहिन जिते अवां छॾियूं अखियूं अब्दुल लतीफ़ चए मागु न मटाइन जे ॿिए दर वाझाइन त कढी कांगन खे ॾियां दुआ कर अल्लाह अहिड़ी इस्तिक़ामत अता फरमाए आमीन त चओ न दीन नालो ई इस्तिक़ामत जो अथव दीन जो नालो छा अथव साईं इस्तिक़ामत ईअं न हो सिंधीअ में चङो ढोल फ़क़ीर 4 ॾींहं हज़ार पोइ चई वठ पासा वाह जा ईअं न खिल तॾहिं जॾहिं खटिजे सुणा खिल तॾहिं जॾहिं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा फरमा मम्मात वहुव यअलमु अन्नहु ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह मरण जे वक़्तु जंहिं चयो त पुनः रब सां ज़ात ऐं सिफ़ात में को शरीक नाहे को हाजत रवा को मुश्किल कुशा नाहे मरण जे टाइम ते जंहिंजी ज़ुबान ते इहे लफ़्ज़ जारी आहिनि दख़लल मुंडे निहार महिरबानी कर हा तूं हेॾो थो निहारी मां केॾे निहारी ख़ुदा करे सम्झाए सघां साईं फरमाए जे मरण जे टाइम ते ज़ुबान ते कलमे तौहीद जारी आहे ला इलाहा इल्लल्लाह दख़ल उलमा खे ख़बर आहे माज़ीअ जो सीगो आहे जंहिंखे तव्हां सां अंग्रेज़ीअ में पास्ट टेंस चवंदा आहियूं साईं फरमाए दख़लल जन्नह इहा पकी ॻाल्हि आहे हो जन्नत में दाख़िल थी चुको उदखुलुल जन्नत उदखुल वरी अमर जो सीगो आहे हे दख़ल माज़ीअ जो सीगो माने पकी ॻाल्हि आहे जन्नती बणिजी वियो जन्नत में पहुची वियो हाणे मवाली कावड़ साहबा खे छा कंदी जिन जे लाइ अलाह जन्नत जा फ़ैसिला करे छॾिया जन्नत जा फाटक खोले छॾिया मवाली कावड़ सुञाण खे छा कंदी दख़लल जन्नत जो त रब सचो आहे रब जो क़ुर सभु चओ त सचो आहे साहबा सभु चओ त सचा रब थो चए थो उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा इहे मोमिन आहिनि पक्का लहुम दरजातुन इंद रब्बिहिम व मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम सहाबा मोमिन आहिनि सचा रब इन्हनि जी मग़फ़िरत जो ऐलान करे छॾियो अलाह थो चए त मां माफ़ करे छॾियां मवालीअ जी कावड़ लही कान थी भला जंहिंखे सही रब माफ़ करे मवालीअ कावड़ खे छा कंदी जन्नती हिन वस्साबिक़ूनल अव्वलून हे तो क़ुरान में पढ़ वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहारु खालिदीन फीहा अबदा ज़ालिकल फौज़ुल अज़ीम पक्का जन्नत रब इन्हनि सां जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे हमेशह हमेशह जन्नत में दाख़िल हूंदा इहा आहे कामयाबी वॾी रब थो चए हो कामयाब थी आहे न फसरी खणी वधी आहे चए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हामी हाशमी सरदारन सरदार सुहे सहाबिन सथ में मंझ मजलिस मणियादार आशिक अब्दुल लतीफ़ चए चारई चङा चौधार हुआ है कांदा हबीब सां रब थो चए त इहे भला आहिनि व उलाइक लहुमुल खैरात आनी थिएगी खैरात माना भलाई अल्लाह तो जे सहाबा जे लाइ भलाई लाकिन रसूल वल्लज़ीन आमनू मअहू जाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम व उलाइक लहुमुल खैरात व उलाइक हुमुल मुफ़्लिहून तो उते ई आहिनि जिते अवां छॾियूं अखियूं अब्दुल लतीफ़ चए मागु न मटाइन आशिक़ अब्दुल लतीफ़ चए जे ॿिए दरे वाझाइन त कढी कांगन खे ॾियां दुआ कर अल्लाह अहिड़ी इस्तिक़ामत अता फ़रमाए चाचा एॾी तकलीफ़ छो त करी पुट मूंखे ॿुधाए त सही ॿियो दरो आहे कहिड़ो जंहिं दर ते वञी मां पंहिंजी पेशानी रगड़ायां जंहिं दर ते वञी मां इबादतूं कयां पंहिंजो गुनाह बख़्शरायां लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक होॾां जवाब आयो लब्बैक व सअदैक चओ सुभान अल्लाह तुंहिंजा 70 सालनि जा हज क़बूल तुंहिंजा 70 सालनि जा उमरा क़बूल आहिनि क़बूल ख़ुदा करे अचे क़बूल अस्त कर चए
हुनुर नेस्त अस्त कि जुज़्मा पनाहे दिगर नेस्त अस्त बाना तुंहिंजा 70 सालनि जा हज क़बूल तुंहिंजा 70 सालनि जा उमरा क़बूल जो तुंहिंजो अक़ीदो ईमान इहो आहे त पुनल रब खां सवा को इबादत क़बूल करण वारो गुनाहनि माफ़ करण वारो आहे अलाह वारे अजीब लफ़्ज़ काम आख़िर जज़्ब ए बे इख्तियार आही गया दुआ कर अल्लाह अहिड़ो जज़्बो अता फरमाए आमीन काम आखिर जज्ब ए बे इख्तियार आ ही गया दिल कुछ इस सूरत से तड़पा उनको प्यार आ ही गया अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला तहां असांखे बि इस्तिक़ामत अला शरीयत अता फरमाए मरण घड़ीअ ताईं पंहिंजे दर ते झुकण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन चओ बार बार हरम बैतुल्लाह ऐं रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत कुटुंब आकह समेत नसीब फरमाए जेके दोस्त उमरो करे अल्लाह उन्हनि जा उमरा क़बूल फरमाए उन्हनि जो इबादतूं क़बूल फरमाए उन्हनि जूं रियाज़तूं क़बूल फरमाए ऐं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत नसीब फरमाए आमीन चतो या बम उरा या न या बम जुस्तजू ए बेकुनम अल्लाह वार अजीब चतो हो मिले या न मिले मुंहिंजो कम कोशिश आहे न या बम उरा या न या बम जुस्तजू ए बेकुनम हासिल आयत या न आयत आरज़ू ए बेकुनम जे मूंखे मिले न मिले कम त मुंहिंजो आरज़ू करणु आहे न सही मुंहिंजो कम त जुस्तजू करणु आहे न पर पाणी थो फरमाए वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन रात मां से उते चई आयुसि वॾेरो परचाइण ॾुखियो भोतार परचाइण ॾुखियो सरदार परचाइण ॾुखियो सूबेदार परचाइण ॾुखियो ज़मींदार परचाइण ॾुखियो रब परचाइण ॾाढो सवलो थी यार मता कोई न ॿुधा वई आयो आहीं त छा खणी आयो आहीं वीदे त छा ॾेई वीदे कुछ दे के आओगे तो कुछ दे के आओगे तो कुछ दे के जाओगे हाँ माशाअल्लाह ये ट्रोपा याद था आहे त किथे फाथल कोन्हे अल्लाह बचाई तो से वॾेरो परचाइण ॾुखियो भोतार परचाइण ॾुखियो सूबेदार परचाइण ॾुखियो सरदार परचाइण ॾुखियो रब परचाइण ॾाढो सवलो अथव महबूब फरमायो मां नथो चवां महबूब फरमायो इन दमअतल आसी तुतफी ग़ज़ब रब बाना अखियुनि मां हिकिड़ो ॻोढ़ो ॻार सारी ज़िंदगीअ जा ॾोह माफ़ करे जन्नत जो मालिक करे छॾिया आहिनि बेताब भला हुन कयो आहे जे उहो बख़्शे त हिन ॿुटीअ खे कस छो थी लॻे बाना हुन जा सोना बेताब हुन कयो आहे जो उहो माफ़ करे ॿिए जे घरां त कोन थो वञे न या इबाद चेक कर या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीअन इन्नहु हुवल गफूरुर रहीम ला तयअस उडारी उडाया हो टोपी लाहे छॾी हाणे मां इहे माना छा सम्झां ला तयअसू मिन रौहिल्लाह इन्नहु ला ययअसु मिन रौहिल्लाह इल्लल क़ौमुल काफ़िरून वमन यक़नतु मिन रहमति रब्बिही इल्ला ज़ाल्लून माना ॿिए दफ़े सही तो सतरो कर सतार आऊं उघाड़ी आहियां ढक जे ढकण हार ॾेई पांदु पनाह जो किथ जे रोअण सारी झोत राताली हरवा बेटा साहब हदीस माना पाणे ई चई त मां क़ुरान जो तर्जुमो कयो आहे जे तो बेतभाया से आयतूं आहिनि नियो मन लाइन पिरियास दे पार ॾे पाणी थो चए मां त क़ुरान जो तर्जुमो कयो आहे राति जो उते ॿियो शइ हींअर ख़ुदा करे अचे कि आहे अब्दुल लतीफ़ ते राज़ी रब रहमान ओॾे
अल्लाह तरफ़ राज़ी आहे न सही औलिया अल्लाह माना अल्लाह जा वली आहे जेके अल्लाह जा वली आहिनि अल्लाह जा दोस्त आहिनि उन्हनि रबनि खां राज़ी आहे न सही अला हिकिड़ी ॻाल्हि चवां अला इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم سبحان الله إن أولياؤه إلا المتقون ولكن أكثرهم لا يعلمون वली हूंदो ई उहो आहे वली थींदो ई उहो आहे जेको मुतक़ी हूंदो आहे परहेज़गार हूंदो आहे बेनमाज़ी मां चई वञा यार बेनमाज़ी वली न थींदी फासिक फाजिर वली न थींदी ज़ानी शराबी वली न थींदी बद अक़ीदो वली न थींदी अल्लाह जो फरमाए इन औलियाउहु इल्लल मुत्तक़ून वली थींदो ई उहो आहे जेको पुनल रब जो ख़ौफ़ दिलि में रखंदो आहे जेको रब खां ड्रिजे ई न इहो चओ त वली न आहे न वली आहे उहो जेको अल्लाह खां ड्रिजे थो जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह नालो ॿुधो अथव अलाह छो त असां भई ॾह कान्हे आहियो जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह जॾहिं इल्म हासिल करे उठ किताबनि जो मथे ते खई अचे पियो त शम्स तबरेज़ सादोड़ो बुज़ुर्ग उहो वरी हौज़ में पेर लड़काए वेठो हो मौलाना जलालुद्दीन रहमतुल्लाह अलैह हो सादोड़ो साईं छा थई जलालुद्दीन आलिम हो वॾो ई आस्त कि तूं न मैदानी थी उहा तोखे ख़बर ई न आहे त किताब तफ़सीर जा किताब फ़िक़ह जा किताब हे सादड़ो वीचारो बुज़ुर्ग खे जो आयो जलाल किताब वठी तॾहिं कलमी किताब हूंदा वठी करे हौज़ में फिटी कईंसि हे त परेशान थियो जलालुद्दीन रहमतुल्लाह मुंहिंजी सॼी उमिरि जी ज़िंदगी मुंहिंजी सॼी उमिरि जी कमाई सभु विञाए छॾियईं वरी जो हीअं खणी किताब कढियईं त उलमा लिखियो आहे त हिकु काग़ज़ बि न पुसियो हो हुन मां वारी छणी पई जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए ही छा आहे ई आस्त कि तूं न मैदानी ही उहा जॻह तोखे ख़बर न आहे पोइ मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह शम्स तबरेज़ रहमतुल्लाह अलैह जे पोयां लॻो पाणे चवंदो हो मौलवी हरगिज़ न शुद मौला ए रूम जे मां त मौलवी हुउसि मौला ए रूम तेसि ताईं त थियो ई कोन हुउसि न केसिताईं जे मौलवी हरगिज़ न शुद मौला ए रूम दा ग़ुलाम शम्स तबरेज़ी न शुद जेसि ताईं शम्स तबरेज़ जी ग़ुलामीअ में न आयो हुउसि तेसि ताईं त मां मौला ए रूम थियो ई कोन हुउसि न सही वाक़त अल्लाह ताला अहिड़नि उलमा सां अहलुल्लाह सां तालुक़ नसीब फरमाए ॾाढी घर बैठ घर रख हो जी अल्लाह नबीअ जी ओट तो वटि वरी इहे वॾा वली आहिनि मेखे साहिब रहमतुल्लाह अलैह कॾहिं में तक़रीर कई जे मौलवियुनि जा वाइज़ ॿुधी कुझु माण्हू सुधरी आहे मुर्शिद जो आयो जे बाबा भंग त पियारियो ॾिसे नंढा भंग कीअं मौलवी झलनि था त भंग हराम आहे तो जॾहिं भंग कीअं पहिरियों क़ुर में लिखियो पियो आहे भंग जाइज़ आहे घाटी हराम आहे बाक़ी चिपटतुल भंग फिल क़ुर जाइज़ घाटी हराम आहे बाक़ी छिटरीअ में गुनाह ई कोन्हे को तो वटि वली केथो त जे रुवण सारी जो तना प्यारी हरवा दुआ कर मां विसराई बंद मौलाना मोहम्मद उमर पारुलपुरी रहमतुल्लाह अलैह वो बयान में बुजुर्ग फरमाए बाबा साहब तश्कील पे आहे जमायतूं बाचन थियूं बिस्तरा खणी बि निकिरूं था रुअण असां खां ख़तम थी वियो आहे दुआ कर अल्लाह पंहिंजे दर ते रुअण जी तौफ़ीक़ अता फरमाए जे रुअण सारी जो तना प्यारी हरवा लाड़े लुड़क अखियुनि में पेरे हूंद पवां रखला को थी वियो छो भला पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो घुरायो तो अञा हलो तव्हां वारे ते वञी पाणी वाणी पी था जो चकर हणी था जो मूंखे भला तव्हां प्लास्टिक जो सम्झो आहे हा इहा सही आहे असांजी वॾनि जो उस्ताद हूंदो हो मौलवी महमूद रहमतुल्लाह अलैह तव्हां ॾिठो ॿुधो हूंदो असांजे गुलाम दस्तगीर शाह रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद हूंदो हो पोइ वाइज़ करे करे जो थकिजे पोइ वरी वञी करे चए त मौलूद अलाए छा पोइ वरी साईं लही वेहे शरबत चांहि अचे पिए वरी तेसिताईं मोड़ू त ॿ टे थियनि वरी साईं वाइज़ शुरू करे भला मूंखे साही त ॾियो कुझु रुअण सारी जो न साईं पाणी खेॾा तव्हां रुगो वेहो
मां हलंदुसि तुंहिंजी दुआ सां तुंहिंजी दुआ खपे बसि हे मुंहिंजो फैज़ न आहे तुंहिंजो फैज़ आहे जे रोअण सारी जो त राति ॾींहं रुवां लाड़े लुड़क अखियुनि में पहिरें हूं दॿां आशिक़ अब्दुल लतीफ़ चए धरती सभु धुआं लुड़कनि साण लतीफ़ चए आए तो तर्जुमो कयां साईं अची न वञे हा ईंदो मुश्किल हिकु दफ़े मूंखे वॾे असुर सां अची जो शाम ताईं न को वाइज़ कराए न को मानी खाराए मूंखे बि हथ लॻियल हिन भरो चवंदा मां अॼु मानी खाई आयुसि खीसो बि टाफियुनि सां भरियो पियो आहे हीउ महीनो साईं आहे शाबान जो कहिड़ो महीनो साईं हुन मथे चयो दावत ॾियांव थो हाणे त वरी सुञाणे ई कोन थो हुन साईं चयो भला मानी पहिरियां खाईंदव वाइज़ पहिरियां कंदव बसि तव्हांजी मर्ज़ी भला मानी वाइज़ खां पोइ मानी त खाराईंदव न हितां ई खणी चयोसीं साईं त हल सुठो गाॾीअ ते हीउ महीनो आहे साईं शाबान जो कहिड़ो महीनो साईं सुभाणे अलाह थकिया आहियो त मां बसि कयां न त मां पियो हलंदुसि तव्हांजे हुकुम सां हिन जे हुकुम सां पियो हलंदुसि तव्हांजी दुआउनि सां حاميم والكتاب المبين إنا أنزلناه في ليلة مباركة إنا كنا منذرين ही महीनो आहे शाबान जो कहिड़ो महीनो साईं महबूब फरमायो अला इन शाबान शहरी ख़बरदार शाबान मुस्तफ़ा जो महीनो आहे महीनो बि भलारो वरी ख़ैरात माना बि भलारी वरी वाइज़ बि भलारे क़ुर जो चओ न त नूरुन अला नूर सुभान अल्लाह आसिम नालो ॿुधो त उहो क़ारी साहिब हूंदो वॾो मस्जिद नबवीअ में 70 साल हुन इमामत कई किथे साईं तव्हां करे मस्जिद नबवीअ जी ज़ियारत अलाह तव्हां सां सभिनी मुस्लमाननि खे मस्जिद नबवीअ जे इमाम जे पोयां बैतुल्लाह जे इमाम जे पोयां निमाज़ पढ़ण जी महबूब त फरमाए हिकु निमाज़ बैतुल्लाह जे इमाम जे पोयां पढ़ त लख निमाज़ जो सवाब साईं मस्जिद नबवीअ जे इमाम जे पोयां हिकिड़ी निमाज़ पढ़ त 50,000 निमाज़ जो सवाब असांजो दोस्त आहे ॿुधाए नवाब शाह मां असांजो दोस्त हिकिड़ो हज करे आयो मुबारक ॾियण ॿिए पहिरीं जे निमाज़ जो टाइम थियो त साईं निमाज़ ते हलियो ई कोन हाजी साहिब वरी संगत पोइ ट्रेन में देरि सां अचणी वरी टे पहिरीं निमाज़ ते बि कोन हलियो पोइ मोल साहिब चयो मां वरी पुछियोमांसि वञी साईं सभु ताज़ो हज करे आया हो छो भला निमाज़ ते हलो ई कोन था तव्हांजो चवंदा हो त बैतुल्लाह जे इमाम जे पोयां हिकिड़ी निमाज़ पढ़े त लख निमाज़ जो सवाबु आहे मस्जिद नबवीअ जे इमाम जे पोयां हिकिड़ी निमाज़ पढ़े 50,000 निमाज़ जो सवाबु चई उहो त आहे कि पोइ जे हिसाब कंदो त अञा मुंहिंजो थींदसि तव्हां दादा हाणे कर्ज़ कोन कढियो वेठा वरी अपनी हासी पारो थो अथव सोना अॼु बि मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे मस्जिद नबवीअ जे इमाम जे पोयां हिकिड़ी निमाज़ पढ़े त 50,000 निमाज़ जो सवाबु मां साईं अखियुनि ॾिठो छा हिन तुंहिंजा मुला मां ॾिठा असां हिन जे कापूसनि में लिकंदा पिया पतनि साईं माफ़ु कजो मुल्लनि हिन खे अहिड़ो सेखारे छॾियो इहे जी नौज़ बिला सभु जी वहाबी मस्जिद नबवीअ जो इमाम वरी वहाबी बैतुल्लाह जो इमाम वरी जिते हो वहाबी आहे पोइ असांजे बुज़ुर्ग जो वाइज़ पिया हलनि मां बि वञी परसां वेठुसि जीअं असां वटि हिन साइड रुमाल साइड टोकरियूं ऐं साइड पचड़ियूं आहिनि उहो साईं चयो मां 50 जो त 89 रुमाल सां हिकिड़ो मुंहिंजे अॻियां रुमाल रखी अचे वेही रहियो मौलाना ग़ुलामुल्लाह रावलपिंडी वारो सभु चयो रहमतुल्लाह पोइ पियो वाइज़ करे मां पुछियोमांसि इहो मौलवी केरु आहे वहाबी सम्झो था साईं जी भला हिते को अहिड़ो इमाम आहे जेको असांजो सुनी हुजे जंहिंजी हली तक़ीर ऐं वाइज़ ॿुधूं की त न हिते सभु वहाबी आहिनि मां चयो मस्जिद नबवीअ जो इमाम उहो बि वहाबी आहे मां चयोमांसि नबी साईं पंहिंजे मुसल ते वहाबीअ खे छो बीहारियो आहे त तके जी त तूं बि वहाबी आहे मस्जिद नबवीअ जे इमाम जे पोयां सुहिणा मां त सिकां थो महबूब फरमाए हिकिड़ी निमाज़ नसीब थी वञे 50,000 निमाज़ जो सवाबु चओ सुभान अल्लाह ऐं जंहिं 70 साल मस्जिद नबवीअ जी इमामत कई उनजो छा शान हूंदो साईं क़ारी आसिम क़ुरा हज़रात खे ख़बर आहे 70 साल मस्जिद नबवीअ जी इमामत कई उनजे मुंहं मां ख़ुशबू ईंदी चओ न सुभान अल्लाह तालिब
शागिर्द पुछनि पिया केतिरी हिदायता बि थींदा मुंहं मां ख़ुशबू अथव इलायची अथव नंढो फोटो अथव दालचीनी अथव कहिड़ी ख़ुशबूदार शइ अथव उन ॾे ॻाल्हि था लही वञो हुजां त साईं न महिरबानी कयो ॿुधायो छा अथव मुंहं में हिकिड़ी राति जो मूंखे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़्वाब में ज़ियारत नसीब थी सुभान अल्लाह दुआ कर अल्लाह ताला तव्हां असांखे बि महबूब जी ज़ियारत ख़्वाब में नसीब फरमाए मां त अॼु बि चवंदो आहियां ख़्वाब में महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत थी वञे इहो वॾी ॻाल्हि ऐं जिन खे जाग में थी उन जो सारी काइनात जा वली गॾु कर उन्हनि जे क़दमनि जो मुक़ाबिलो करे नथा सघनि अरे मुंहिंजनि खे थींदी आहे त बि चवंदा आहिनि त मां लाइक़ु न आहियां तुंहिंजनि खे न थींदी आहे त बि कूड़ हणंदा अथई मुंहिंजो सोटो नालो कोन थो खणांसि ॾाढी ॿारी पूरी पिया ॾाढी ॾाढी मुछूं चटो ऐं भिरूं शाह बचाया ईद नमाज़ बि बिना वुज़ू सैयद माण्हू पहिरें पवंदा मां न पई साईं ख़्वाब में ॾिठो मुंहिंजो दोस्त आहे कोई जो साईं सफ़ा कूड़ थो हणी बिना तॾहिं त मां चवंदो आहियां तव्हां वाह बि कूड़ ॾे छो थो हणा कि न पई साईं तूं ख़्वाब में ॾिसी कुझु त सुथुर न ॾाढी कूड़ी पई आहे नमाज़ खे वेझो कोन्हे रोज़े खे वेझो कोन्हे नबीअ जी सुन्नत खे वेझो कोन्हे जहिड़ा कूड़ थो हणी हिकु नमाज़ पढ़े बैतुल्लाह जे इमाम जे पोयां त लख नमाज़ जो सवाबु मस्जिद नबीअ जे इमाम जे पोयां हिकिड़ी साईं भत ठरी वञे त मूंखे हुकुम कजो मां बसि कंदुसि मां साईं आहियां पुराणो साईं जाॾो साहिबु रहमतुल्लाह अलैहि तक़रीर कंदे कंदे चवंदो आख़िर मां बि आख़िर दावा न कंदुसि तव्हांजो इशारे जी ज़रूरत आहे हे फ़क़ीर त मूंखे मंझंदि ई न छॾी मस्जिद नबूवीअ जे इमाम जे पोयां हिकिड़ी निमाज़ पढ़ त 50,000 निमाज़ जो सवाबु क़ारी आसिम रहमतुल्लाह अलैहि 70 साल मस्जिद नबूवीअ जी इमामत कई उन जे मुंहं मां ख़ुशबू ईंदी हुई ॾालबनि जो साईं कहिड़ी ख़ुशबूदार शइ अथव साईं जन फरमाए न पुटु ख़ुशबूदार शइ न आहे मूंखे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़्वाब में ज़ियारत पोइ महबूब मूंखे चयो आसिम जंहिं इख़लास सां जंहिं मोहबत सां रब मिठे जो मिठो क़ुरान पढ़ंदो आहियां इहो मुंहुं बोर ते कर त मां इन तां चुमी ऐं बोसो वठां सुभान अल्लाह मुंहिंजी मां त चयो साईं मां लाइक़ु न आहियां नबी साईं जन ज़ोरीअ मुंहिंजे मुंहं तां चुमी वरिती उलमा लिखियो आहे जेसीं ताईं हज़रत आसिम ज़िंदा हो उन जे मुंहं मां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़ुशबू ईंदी हुई मां कॾहिं अचां त रिवायत कंदुसि मुंहिंजो नबी आहे ख़ुशबूदार नबी असांजो ऐं हो ग़ुलाम कादियानी मोह ई का कुसना सची ॻाल्हि अथव मां जो 2 दफ़ा बि छोकिरा पढ़ी आहे मां चयो था त अबू बकर जो घर हिते हो उमर जो घर हिते हो उस्मान अलीअ जो घर हिते हो अबू जहल भला हितां जो कोन हो छा उन जो छो था ॿुधायो सची ॻाल्हि अथव उतां जे हाजी वठी मूंखे काबूस जे मथां बीहारियो चयो न सुभाणे अलाह जेको नबी असां फिटाईंदो अलाह हुनखे ई ज़लील कंदो दुनिया बि हुनखे जी ज़लील आख़िरत बि हुनजी ज़लील महबूब मोहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजे मुंहं तां बोसो वरितो उन खां वठी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा मूं अर्ज़ु कयो त मुंहिंजो नबी ख़ुशबूदार भिटाई अचे त मूं सारी दे सुपरी भिटाई साहिब तर्जुमो कयो मूं सारी दे सुपरी अची जे हे कार पेरे धरिया पिंबिड़ियूं हंध बिछाया वार आशिक अब्दुल लतीफ़ जे साजन सभु जमार गोली थी त गुज़ारिया जो ख़ुदा जो भरोसो तो त सिक दे थियण में साल तो सिक न लाथी सुपरी भरोसो थी असांखे स्कूल में पढ़ाईंदा हुआसीं सभु शहर स्कूल जा पढ़ियल कॉलेज जा हा मां नई शयूं कोन पढ़ियूं आहियां हाणे कोन था पढ़ाइण लाइ छा उस्ताद आहिनि कोन हा मां सची ॻाल्हि स्कूल जा पढ़ियो मूंखे तव्हांखे भिटाया पिए त छो था अचनि माने भिटाई मां सबक़नि पढ़ियो आहे न वाइद में कोन चवंदो खोड़ो मूंखे हेरायो जे खोड़ो जेको आहे शहर पढ़े कुल्लू ग़लति चवंदो आहे त मां हाफ़िज़ आहियां भिटाईअ में असांजे आयो हिकिड़ो मस्करो थी अहिड़ो धाड़ो हणिजो पिणई पूरो न पवे ही क़ुरान जो मौजूज़ो आहे सची ॻाल्हि अथव क़ुरान जो मौजूज़ो आहे जो लफ़्ज़ बि लफ़्ज़ यादि आहे ज़ेर ज़बर में फ़र्क़ु न आहे ज़ेर ज़बर में फ़र्क़ु कयां हींअर ई टोकींदो से ग़लति था पढ़ो किताब यादि थींदो आहे छा मां साईं MBBS पढ़ी आहियां सची ॻाल्हि त हिकिड़ो किताब मूंखे यादि कोन्हे थी बि सफ़ा क़ुरान या हाफ़िज़नि जो अॼु बि अल्हम्दुलिल्लाह अलाह जी महिरबानीअ सां 83 पारा अलाह ताला क़ुरान सीने में महफ़ूज़ क़ुरान जो मौजूदु
मोजज़ो आहे छा जो मोजज़ो आहे साईं क़ुरान जो तव्हांजे भरो चओ साईं भला मुंहिंजे भेटाए के नथा मुंहिंजो माइट आहे चओ सिक दे थियड़ मिसाल तो सिक न लाथी सुपरी अठई पहर अंदर में आ तुंहिंजी सिक संभाल अची हूंद हमल चवे करे भलायूं लगारी भरो थो न साईं अची हूंद हमल चवे करे भलायूं भाल रहे मुल्क मॾियूं सभु माल सिर सूधो सदके कयां त पिरीअ संदे पार जी जे कुती अचे कारी लगा सब तव्हांखे भरो चइजो न त लॻी थिए यार किथे दिलि लॻई हा त मञी हा सोना लॻई त कल्ह पवई न त पुछ लॻिया वाला तो पिरीअ सदे पार जी जे कुती अचे कारी त असां सभु लॻारी क़ुर्बान तंहिं कुतीअ तऊं लॻार खणी अची करे सभई छोड़े असां भाया त भेण चई न न न पिरीअ सदे पार जी जे कुती करे कऊं त अबो ई आऊं क़ुर्बान तंहिं कुतीअ तां चंड कर सहाई राति मुंहिंजा पिरी आहिनि पंध में भेटाए मां तोता क़ुर्बान वञा चंड की रात कर मुंहिंजा पिरी पंध में चओ न सुभान अल्लाह चंड कर सहाई रात मुंहिंजा पिरी आहिनि पंध में अचनि मूं ओता कपो लही वञो लतीफ़ चए साईं फरमायो अला इन शाबान शहरी ख़बरदार शाबान हू मुस्तफ़ा जो महीनो आहे फरमाईंदो रजब अलाह जो महीनो आहे शाबान हू मुहम्मद रसूलुल्लाह जो महीनो आहे रमज़ान जो महीनो मुंहिंजे गुनहगार उम्मतनि जे बख़्शिश ऐं मग़फ़िरत जो महीनो आहे ज़ालिक शहरुन भई साईं मां पियो हलंदुसि तव्हांजो भतु न ठरी वञे भतु देरि सां आहे त मां हलां थो ज़ालिक शहरुन भई डॉक्टर खे कम वारे खे वठी आया हुन जल्दी मोटी था अचूं कलाक 10 मिंट करे वियो हा साईं अञा मां वाइदो शुरू कोन्हे कयो आहे हेॾे मां वञी ॿुधायूं थो मां रिपीड़ीअ में मुंहिंजा दोस्त शाह साहब भई अहमद शाह जा चहिरो आहे आलिमा वॾो उन पीउ सां मुंहिंजी संगत ई मां फोन कईमांसि न पर पिणहे सां मुंहिंजी दोस्ती ई माण्हुनि जी चोरनि सां संगत हूंदी आहे त बि निभाईंदा आहिनि यार अबे जो दोस्त आहे चोर असांजी त यार ख़ुदा वास्ते जी दोस्ती तूं मूंखे कॾहिं दावत ॾिनई मां चयोमांसि मां तकी रखंदुसि पहिरीं पोइ मूंखे ॿोली वारो ई कोन ॾींदा साईं ठीकु आहे मां जीअं वञा हाफ़िज़ खाधो मुसिनो जहाज़ ते चढ़ी आयो मां त केरु का ॿियो आयो टियों आयो अलाह जो शान अहिड़ो को वक़्तु अहिड़ो जो मौलवी हिकु ई न हुजे चओ न सुभान अल्लाह तव्हां बि तॾहिं वारो ॾिनो आहे मौलवी हुजण वारा मूं फ़क़ीर साईं त केरु ॿुधे हा न भाउ हिकिड़ो करे उहो त कहिड़ो पसीबो न पियो करे पोइ मां जो तकीर शुरू करे वॾो हिकिड़ो मुबल खां नालो कोन थो खणांसि गिला थी पवंदी उहो जे वेठो मां तकीर ख़ुतबो मस पढ़ियो मां चयो साईं तकीर करे मुंहिंजा त माइट आहिनि मां त सही त भरो चओ तव्हां सभु माइट आहियूं असांखे असां मुंहिंजो दोस्त जो बरो जो किताब बि पढ़ंदो जी तव्हां इहो 5 तन त असां 7 तन तव्हां ते लथी चादर असां ते लथी सवण असां चवंदो चाचे हमज़े साईं जो औलाद आहियूं उहो बरो थी चवंदो मुंहिंजी हिस्ट्री ते पढ़ियल कान्हे का मां चयो त बाबा साईं वाइस करे त मां बसि करे थो विया अचे तव्हां वाइस कयो टाइम ॾियो मां चयो 20 मिंट में 20 मिंट गंजो मां न को सॉरी न को छा मां 20 मिंटनि में पाण बि गशो त जमायत बि गश मां त कहिड़ो शुरू कई साईं चुपड़ी करे हलियो वियो साईं जो हले पियो त मां चयो हाणे मां बसि नथो कयां हींअर थो चवां मां हाणे बसि नथो कयां अॼु ॾटनि जे पोयां घणा साल निमाज़ सईद जे पोयां निमाज़ पढ़जांइ साईं न बसि कयो मां त नथो बसि कयां अॼु तेसीं ताईं बसि न कंदो चए लाउड न खणो हिकिड़ो सच में जे लाउड खणी हलियो हे साईं अहिड़ो तकिड़ो आयो मां चयो लाउड थो खणी वञे अलाए अला इन शाबान 10 वरी मां पाण ॾींदो हा ईअं बसि न कंदो मां लाउड खणो त पोइ जान छुटेव न खणंदो न अला इन शाबान शहरी महबूब मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो शाबान मुस्तफ़ा जो महीनो आहे मके जी इन करे अज़मता जो उते बैतुल्लाह या रोज़ मदीने जी इन करे अज़मता जो उते रोज़े रसूलुल्लाह या इन करे न साईं फरमाए महीनो ई शाबान मुंहिंजो आहे फरमाईंदा ज़ालिक शहरुन बैन रजब व रमज़ान तव्हां थकिजी पिया तव्हांखे रातो को पूजा आहे मुंहिंजी वरी बरो त ॿुधंदा कोन 2 सालनि खां पोइ आयो
तो राजा डाहर मोहम्मद बिन कासिम ते रोशनी बुझो रोशनी भी जान हिन जो तो कुरान न पढ़े चाहे हाणे तुझे कुरान ऐं भेटाई करियो थो वठे हाणे राजा डाहर यार मां राजा डाहर के तो कौन सुञाणा मोढे वक्त में हुई सी असांजे दोस्त हिकिड़े खां पुछो न ख़बर आदम अलैहिस्सलाम जो निकाह कंहिं पढ़ायो जिते मूंखे दावत ई कान्हे मां हुयुसि जॾहिं कोन उन तक़रीब में त मां कहिड़ा वेही पूरा हणा अला इन शअबान शहरी साईं फरमाया ख़बरदार शाबान मूं मुस्तफ़ा जो महीनो आहे ज़ालिक शहरुन बैन रजब व रमज़ान अहिड़ो भलारो महीनो आहे इन खां पहिरियां रजब जो महीनो इन खां मौलूदान खे वारो मां कोन्हे तो हाणे मूंखे मौलवीअ जे बस कराए या साहिब दावत ते मूंखे बस कराए मौलूदान सां बसि मां बि कोन थो कयां मूंखे बि पेत अचनि था मूंखां जेके वधीक पेत यादि आहिनि भली अचे चए वहदहू ला शरीक लहू चवंदो आओ चवन वहदहू ला शरीक लहू इयो विहाइजु वियो खटी या हाराई हंधु तुंहिंजो हियो आशिक़ अब्दुल लतीफ़ चए पाण ई चवंदई पीओ भरे जाम जन्नत जो वहदहू ला शरीक लहू चवंदो आओ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्हा तरक मपाए तो बहसंदी तस्बीह पढ़ी सा पुजाए प्रिय संदी हीअ ॻाढ़ड़ी सा हीअं सा हंडाए नागा पंहिंजे नफ़्स खे का सही वाट समाए संदी दोज़ख बाह तो आॾोई न अचे ज़ालिक शहरुन बैन रजब व रमज़ान इन खां अॻु में भलारो महीनो उहो रजब जो महीनो हिन खां बाद में जेको महीनो अचे थो उहो कहिड़ो साईं रमज़ान जो महीनो साईं फरमाए हिकु नेकी कयो अल्लाह ताला उन जे एवज़ तव्हांजो इख़लास ॾिसी 700 नेकियूं लिखाए छॾे साईं फरमाए इन सौम फइन्नहु ली व अना अजज़ी बिही साईं फरमाए त रोज़ो आहे बि मुंहिंजे लाइ इन जो बदिलो बि मां ॾींदुसि नमाज़ पढ़ंदे त बदिलो मलाइक ॾींदई हज कंदे रोज़ ज़कात ॾींदे नेकी कमु कंदे ख़ैर ख़ैरात कंदे मस्जिदूं ठहिराईंदे पुनल रब जे चवण ते बदिलो तव्हांखे मलाइक ॾींदा पर फरमाए त मूं पुनल रब जी रज़ा जे लाइ रोज़ो रखंदे त रोज़ो त जन्नत बि मिलंदई जन्नत जो मालिक बि मिलंदई राति मां होॾे चयो साईं फरमायो इन सौम फइन्नहु ली व अना उजज़ा बिही रोज़ायत जो बदिलो मां पुनल रब पाण तव्हां सिंधीअ में चवंदा आहियो साईं जंहिंजो रब तंहिंजो सभु मल्लहुल मौला फलहुल कुल मौलाना महजूर जी केसूं ॾींहुं कोन थो त भराए रखां मौलाना महजूर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि त सुल्तान महमूद ग़ज़नवी हिकिड़े दफ़े ऐलान कयो त बाबा जेको घुरणो अथव सो घुरो सुभान अल्लाह जेको घुरणो अथव कंहिंखे नौकिरी पई खपे कंहिंखे सोन पियो खपे कंहिंखे तिजारत पई खपे साईं जी कंहिंखे अनु पियो खपे अयाद चुपड़ी करे बीही रहियो अरे अयाद जाई चरियो आहीं छा मां बादशाह तो ऐलान कयां जेको घुरणो अथई सो घुर की साईं जेका तूं शइ ॾीं थो इहा मूंखे खपे कान सम्झो था साईं या भत ॾे ख़्याल आहे विच में मोलू मां पाण ॻाल्हि जेका शइ तूं ॾीं थो इहा मूंखे खपे कान जेका मूंखे खपे उहा तूं ॾींदे कोन अची न मूं बादशाह जो ऐलान ॿई हथ बादशाह जे कुल्हनि ते रखी वेही रहियो की मूंखे त तूं खपी चओ न सुभाणे जंहिं सोन खयो त उनखे त रुॻो सोन मिलियो ॿियो त कुझु न जंहिं चांदी घुरी उनखे रुॻो चांदी मिली ॿियो त कुझु न पर जंहिंखे बादशाह मिलियो उनखे त सभु कुझु मिलियो न महजूर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो किसी के कान में हीरा किसी के हाथ में हीरा दे त मां भराए रखां मां पंहिंजो बि रखां थो न कलायो त फासायो त मां मुंहिंजो तकड़ो भरे अलाए छा मुंहिंजी हयाती आहे किसी के कान में हीरा किसी के हाथ में हीरा हमें हीरों से क्या मतलब हमारा यार खुद हीरा जेको पुनल रब जी रज़ा जे लाइ रोज़ो रखंदो उनखे जन्नत मिलंदी पर जन्नत जो मालिक बि मिलंदो हिन पहिरियों महीनो रजब जो
अल्लाह ताला मुझे चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। मां सीरत ते अचा हाणे पियो पहिरां मां तव्हांखे कचहरीअ में निभाए अल्लाह ताला मुझे चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची मोहब्बत ऐं ताबेदारी नसीब फरमाए। जिन दोस्त ने प्रोग्राम रखियो अल्लाह ताला उन्हनि खां राज़ी थिए। आयल जमात खां अल्लाह ताला राज़ी थिए। आयल जमात खे अल्लाह ताला क़दम क़दम ते बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमाए। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सची मोहब्बत ऐं ताबेदारी नसीब फरमाए। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जेके उम्मत जे लाइ भलायूं घुरियूं अल्लाह ताला उहे भलायूं नसीब फरमाए। जिन शुरूर खां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पनाह घुरी अल्लाह ताला असां सभिनी खे उन्हनि सभिनी शुरूर खां महफ़ूज़ फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।